पाकिस्तान में पाण पहिरें में त काफ़ी प्रोग्राम कंदा रहियासीं त पीटीआई हुकूमत विच में ॻाल्हियूं थींदियूं न थींदियूं, वरी उहे ॻाल्हियूं शुरू बि थियूं, वरी पोइ ॻाल्हियूं अॻिते बि कोन वधियूं। हाणे वरी हिकु भेरो ॿीहर जेको आहे सो इहे चर्चा आहिनि, कुझु अख़बारनि में टीवी चैनल ते अॼु खां वठी इहे ख़बरूं हलणु शुरू थियूं आहिनि, दावाऊं थियनि पियूं त वज़ीर आज़म जेको पार्लियामेंट में ख़िताब कयो, आच कई हुई त पीटीआई सां ॻाल्हियूं थियनि, उहो पैगाम ख़ान साहब ताईं पहुचायो वियो आहे ऐं ख़ान साहब एग्री थी विया आहिनि, चवनि था त ॻाल्हियूं कयो, पर ज़ाहिर आहे मीडिया खां परते कयो, छाकाणि त जेके पहिरियां ॻाल्हियूं नाकाम थियूं उन्हनि जो ज़िम्मेवार बि ख़ान साहब सम्झो पियो त मीडिया हुई, छाकाणि त डेली बेसिस ते जेके ख़बरूं आयूं पए उनजे करे असांजूं ॻाल्हियूं अॻिते न वधी सघियूं। सो हाणे ॻाल्हियूं हिकु भेरो ॿीहर थियणु वञनि पियूं, कीअं था ॾिसो हिन खे? हाँ, बिल्कुलु इहे ख़बरूं आहिनि ऐं त जेके से हिकिड़ी त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिल्कुलु आच कई हुई ॻाल्हियुनि जी, ऐं उन आच जे पर छा आहे, हिकिड़ो त मुल्की सूरत हाल आहे, सिधी सही ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं मुल्क हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहे हिन सॼे 6 मई जे वाक़िअनि खां पोइ, यानी जेका 88 कलाकनि जी जेका वेड़ हुई इन खां पोइ हिकिड़े समूरा जेके से समूरियूं पार्टियूं, समूरा ग्रुप जेके से आहिनि, समूरी क़यादत आहे, हुकूमत हुजे या पोइ उन में अपोज़िशन जी ॿियूं पार्टियूं हुजनि, उहे हिकिड़े पासे आहिनि। त उन में इहा ॻाल्हियुनि जी आच करणु जेको सो इहा ठीकु आहे, वक़्ताइती आहे। उनजो जेको सो जवाबु आहे, हाणे उन जवाब ते एतबार कीअं थो करे सघिजे? त इमरान ख़ान उहो क़बूल कई आहे ॻाल्हियुनि जी आच, या हू अञा साॻे जेको सो उहो होड़ ते क़ाइमु आहे? ॿी ॻाल्हि हिन में इहा अहम आहे त इमरान ख़ान जेकॾहिं चवे थो त इहे ॻाल्हियूं मीडिया खां परे रहणु घुरिजनि, त इमरान ख़ान त पंहिंजी हुकूमत में अचण खां अॻु में जेको सोशल मीडिया जो ख़ासि तौर ते इस्तेमालु कयो ऐं हुकूमत में हूंदे हुन कयो, ऐं हुकूमत मां लहण खां पोइ जहिड़े नमूने हुन इदारनि जे ख़िलाफ़ु या हुकूमत जे ख़िलाफ़ु या निज़ाम जे ख़िलाफ़ु या कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ु या पार्लियामेंट जे ख़िलाफ़ु जेका मीडिया खे इस्तेमालु कयो, सही ख़ुशूसी तौर ते सोशल मीडिया खे, त उन माण्हू जे वाता अहिड़ी ॻाल्हि ॿुधणु मीडिया खे विच में न अचणु घुरिजे। उन जेको सो पहिरीं जेको सो ॻाल्हियूं हुयूं उहे फिटाए छॾियूं हुयूं। इन जो ॿियो मक़सदु ज़ाहिर नथो थिए त पोइ इमरान ख़ान पंहिंजे लाइ का रिआयत घुरंदो हुजे, शायदि ऐं मुमकिन आहे, या ऐं मुमकिन आहे त हुनखे हुकूमत जेका सा का रिआयत ॾियणु वञे पई, उहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे वरी इन जेके प्रोग्राम थियनि था, टॉक शोज़ थियनि था, उन्हनि जे वर चढ़ी वरी तकरारी थी जेको सो वरी उहो मशन जेको सो उहो अधु में न रहिजी वञे, शायदि उन खां ख़ौफ़ में आहे। ॿी जेका ॻाल्हि आऊं उहा ई ज़रूरु करणु चाहींदुसि त जेकॾहिं बिलफर्ज़ इमरान ख़ान जेको सो आहे उहो उन्हनि ॻाल्हियूं करण वारी जेको सो आच आहे उनखे क़बूल कयो आहे, त पोइ उन में घटि में घटि इमरान ख़ान या संस पार्टी खे जेको सो आहे उहो वाज़े हुजणु घुरिजे त उन्हनि जी पार्टी जेको सो आहे उहो हिन मुल्क, हिन कॉन्स्टिट्यूशन या सिविलियन बालादस्ती, सिविलियन सुपरमेसी, पार्लियामेंट, जमहूरियत, उन्हनि जे लाइ ॻाल्हियूं करणु चाहे थी, या सियासी इस्तेकाम जे लाइ ॻाल्हियूं करणु चाहे थी, या जेको सो इमरान ख़ान ते आयल इहे तकलीफ़ूं, ॾुखियायूं, या पीटीआई ते आयल जेके से ॾुखियायूं आहे उन्हनि जो ख़ात्मो लाज़मी आहे। जेकॾहिं ॻाल्हियूं शुरू थियनि थियूं त उहो उन में फैक्टर ज़रूरु हूंदो ऐं उन में इहे मुतालबा बि थी सघनि था, पर इमरान ख़ान जे लाइ शाह पार्टी जे लाइ उहे ॻाल्हियूं शुरू थियण खां अॻु में इहो ज़रूरी आहे, इहो ऐलान करणु घुरिजे, बल्कि उनखे इहो पब्लिक करणु घुरिजे, उनखे पाण खे मीडिया वटि वञणु घुरिजे त हू ही जेके से मुतालबा रखंदा ऐं हू ही ॻाल्हियूं जेके से आहिनि उहे हिन मुल्क जे इस्तेकाम, हिन कॉन्स्टिट्यूशन जे मज़बूती, हिन जमहूरियत जी जेका सा ऐं पार्लियामेंट जी मज़बूती ऐं सिविलियन सुपरमेसी जेका सा आहे, सिविलियन बालादस्ती, सियासी जमहूरी जेको सो हुकूमती निज़ाम जी जेका सा मज़बूती आहे, उन जे लाइ हू ही ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहिनि। ऐं सम्झां थो त इहा जेकॾहिं एजेंडा आहे त पोइ इन एजेंडा ते समूरियुनि पार्टियुनि खे इन ॻाल्हियुनि में शिरकत करणु घुरिजे। पोइ रुॻो हुकूमत ऐं पीटीआई में ॻाल्हियूं न थियनि, पोइ समूरियूं पार्टियूं जेके आहिनि उहे वेही हिकिड़ो नओं मुआइदो जेको सो उहो ठाहिनि, जेको मीसाक जमहूरियत टाइप जो, जंहिंमें घटि में घटि जेको सो आहे उहो हिन हुकूमत या हिन मुल्क ते हुक्मरानी जो हक़ जेको कॉन्स्टिट्यूशन में वाज़े आहे त
अलाह खां पोइ जेको सो आहे उहो चूंडियल नुमाइंदा जेके थियनि उहो हिते हुकुमरानी जेको सो उन्हनि खे हक़ हासिलु आहे। त आउं सम्झां थो जेकॾहिं इन बुनियाद ते ॻाल्हियुनि जी आज क़बूल कई वई आहे जेका शायदि हुजे, छाकाणि जो PTI जो जेको हेसि ताईं रवैयो रहियो आहे या जेका असां इमरान ख़ान जी जेका हेसि ताईं होड रही आहे उन में हू इन्हनि ॻाल्हियुनि खे तरजीह कॾहिं बि न आहे ॾिनी।